सोणी थी चए ॿुॾी वञा त वञी धूड़ पायां, पर लुड़ी लहरुनि में त हुन पार पुॼां। ॿुॾा त बन ओलजा त हुन पार ॾे, कंधीअ उभा सुपरी मां बर कन। कंधीअ जो हुन पार बीठो आहे मियार, सो चए पियो बर अच 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 सोणी। ऐं सोणी त ॿुॾी चुकी आहे, पर मेहार खे त ख़बर कान्हे त सोणी ॿुॾी मरी चुकी आहे। मेहार जो परियां बीठो हुजे ऐं सोणी घिड़े, सोणी पई चए आऊं जो घिड़ा पाणीअ में ऐं घड़ो वञे टुटी ऐं आऊं वञा ॿुॾी, पोइ मुंहिंजो लाश लुड़ंदो वञे ऐं मेहार परियां बीठो हुजे ऐं सो चवे अच अच बर अच, ऐं आऊं न वञी सघां छाकाणि त आऊं मरी चुकी हुजां। मेहार खे कहिड़ी ख़बर त आऊं मरी चुकी आहियां। मेहार त सम्झंदो त सोणी बेवफ़ाई करे हेॾां अचण जे बजाए हेॾां पई वञे, त पोइ चए थी ॿुॾी वञा त धूड़ पायां, मरी वञा त धूड़ वञी पायां, मुंहिंजो लाश त हुन पासे पहुचे। ॿुॾा त बन ओलजा त हुन पार ॾे, कंधीअ उभा सुपरी मां बर कन। ऐं पोइ जॾहिं कंधीअ ते पई मुंहिंजो महबूब, मुंहिंजी क़ौम, मुंहिंजो वतन, तव्हांजी मादर वतन, उहा जॾहिं चवे अच अच कंधीअ उभा सुपरी मां बर कन, पोइ उहो लाश ख़ामोश हुजे। लाश ख़ामोश कीअं रहंदो जॾहिं मादर वतन सॾु करे अच अच, त पोइ ॿुॾा त बन ओलजा त हुन पार ॾे, कंधीअ उभा सुपरी मां बर कन, त पोइ मुया ई थी तन ऐं जेकर उथी निकिरां। पोइ मुंहिंजो मोल लाश बि मुंहिंजो महबूब सॾु करे ऐं मुंहिंजो लाश लुड़ंदो वञे, न मुंहिंजो लाश उथंदो ऐं हुन पार हलियो। इन्हनि ज़रूरतुनि जी सरज़मीन, उहा सरज़मीन जिते अंग्रेज कैप्टन रूपले खे मुखातिब थी चयो हो त रूपला तुंहिंजो अहिड़ो हशर कंदासीं जो कारूं जर जूं कोलड़ियूं मर्द पुट ॼाण खां इनकार करे छॾींदियूं, तोखे अहिड़ो इबरत जो निशान बनाईंदासीं जो कारूं जर जे कोलियाणियुनि जे पेट में मर्द बचो न ॼमंदो। तॾहिं रूपले चयोसि त अड़े अंग्रेज, ओ अंग्रेज, असीं कोली आहियूं डभ, तव्हीं आहियो गॾह, गॾह चरी चरी मरी वेंदा, कोली ज़मीन मां मोरंदा रहंदा, मोरंदा रहंदा ऐं मोरंदा रहंदा। तव्हां जूं पाड़ूं पाताल में लॻल आहिनि, कोलियुनि जूं, भीलनि जूं, मेघवाड़नि जूं, रायमनि जूं, नोड़ियुनि जूं, समेजनि जूं, जूड़ेजनि जूं, हिंगोरजनि जूं। तव्हां हिन ज़मीन ते ख़ैरात में कोन आया आहियो, कब्ज़ो करे कोन आया आहियो, नाब निहाद हिजरत करे कोन आया आहियो, पराए माल ते टोपी निराड़ ते करण कोन आया आहियो। ही 5 न 6 न हज़ारे सालनि खां इंसान जी तारीख़ में जेके होमो इरेक्टस आहे उनखे 6 मिलियन साल थिया आहिनि। 60 लख साल अॻु में इंसान इर्तिका जे सफ़र में हिन रेस में कदम रखियो आहे। 60 लख सालनि खां हिन ज़मीन में जॾहिं इंसान आबाद थियो आहे तॾहिं खां नस्ल दर नस्ल तव्हांजे ॾाॾनि जा ॾाॾा, तव्हांजे पड़दादनि जे पड़दादनि जा पड़दादा हिननि कारूंजर जे पहाड़नि, हिननि बुठनि, हिननि भिटुनि, हिन थर जी वारीअ जा मुहाफ़िज़ आहिनि। उहे मुहाफ़िज़ पंहिंजे वतन जे लाइ आख़िरी घड़ीअ ताईं विहणु घुर्जनि। ऐं तव्हांजे वतन सां कहिड़ी हालत कई वई आहे? तव्हीं त बादशाह हो, तव्हां वटि त ज़िल इलाही महाबली
फख्र सल्तनत हिंदुस्तान, शहनशाह जो शहनशाह, जंहिंजो इस्तक़बाल इन्हनि लफ़्ज़नि सां थींदो हो, जलालुद्दीन मोहम्मद अकबर, त तंजड़नि में तव्हांजे इलाइक़े में हो। हुमायूं कातलनि खां डिॼी हिते अची पनाह वरिती हुई। ही उहो इलाइक़ो हो जिते हुमायूं ऐं संदसि ख़ानदान पाणीअ जे लाइ फुड़े फुड़े लाइ तड़पियो पिए ऐं पोइ खूह लधोनि, उहो पाणी कढी जॾहिं मालदेव जो लश्कर पोयां लॻो हुअसि। तव्हीं त मुग़लिया शहनशाह सां मुक़ाबिलो करण वारा इलाइक़ा आहियो, तव्हीं त अंग्रेज़नि सां विढ़ण वारा आहियो। तव्हीं त उहा सरज़मीन आहियो जॾहिं सॼो हिंदुस्तान बाहि में ॿरियो पिए, जॾहिं सॼे हिंदुस्तान में हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे विच में झेड़ा पे थिया विढ़ण जे वक़्तु, तॾहिं थर में कंहिं हिंदू कंहिं मुस्लमान जो वार वंगो नथे कयो ऐं कंहिं मुस्लमान कंहिं हिंदूअ जो वार वंगो नथे कयो। हिंदुनि ऐं मुस्लमाननि सम्झोते त असीं हिकिड़ो जिस्म आहियूं, हिकिड़ी जान आहियूं, असीं सूफ़ीज़म जा पोइ लॻायूं, असीं हिन वतन जा गॾियल वारिस आहियूं। ऐं उन सरज़मीन सां कहिड़ो असरु थियो आहे? तव्हांजी सिंध सां कहिड़ो असरु थियो आहे? तव्हांजे वतन खे छा बनायो वियो आहे? पाकिस्तान जी गैस 71% सिंध पैदा करे ऐं सिंध में गैस जी लोड शेडिंग आहे। सिंध में CNG स्टेशन पुछम हींअर डॉक्टर रसूल बख्श खां ऐं आरिफ साहब खां, मुंहिंजो त वापसी जे लाइ CNG स्टेशन आहे, जे आख़िरी CNG स्टेशन मातली में आहे, हिन पासे बीबीपुर ख़ासि। तव्हां वटि गैस कान्हे, तव्हांजो वतन 71% गैस पैदा करे थो, तव्हां वटि गैस कान्हे। तव्हांजो वतन पाकिस्तान जे कुल पेट्रोल जो 69% पेट्रोल पैदा करे थो ऐं तव्हां वटि पेट्रोल लॻभॻि 90 रुपया लीटर आहे। जेकॾहिं तव्हांजो पेट्रोल रुगो तव्हांखे इस्तेमालु करणु ॾिनो वञे हा, सपोज कयो त तव्हीं सिंगापुर वांगुरु बाख़्तियार हुजो आहे पंहिंजे वसीलनि ते, त तव्हांखे 3.5 रुपया लीटर पए आहे पेट्रोल। तव्हां वटि हज़ारे स्क्वायर किलोमीटर जे हेठां कोयलो आहे, जेको सॼे एशिया जी वॾे में वॾी ऐं दुनिया जे टॉप 5 या 6 कोयले जे ज़ख़ीरनि मां हिकिड़ो आहे, जंहिंजी कोयले मां बिजली जी पैदावार ईंदड़ हज़ारे सालनि ताईं पाकिस्तान इस्तेमालु करे सघे थो ऐं इंडिया, ईरान ऐं अफगानिस्तान खे बिजली एक्सपोर्ट करे सघे थी। तव्हां वटि डीप सी जा 2 पोर्ट आहिनि जिते वॾा जहाज बीह सघनि था, कराची, ग्वादर, केटी बंदर। तव्हां वटि दुनिया जूं 3 वॾियूं ढंढूं आहिनि, हाले जी, कींझर ऐं मंछर। तव्हां वटि हिकिड़े पासे जून जुलाई में 38-40 डिग्री सेंटीग्रेड आहे गर्मी, ॿिए पासे तव्हां वटि कोमरी ऐं अयूबिया जहिड़ी मौसम रखंदड़ गोरख हिल स्टेशन आहे। कुते जी क़बर खां परे जोही ऐं वाही पांदी खां अॻियां वञो, ड्रिगबाला खां अॻियां गोरख जे मथां वञो। हिन हालत में, हिन गर्मी में तव्हांखे उते मथे सवड़ पाए सुम्हणो पवंदो। तव्हां वटि छा न आहे? तव्हां वटि दुनिया जो बहितरीन अंग्रेज़नि जो ॾिनल एरिगेशन सिस्टम आहे। तव्हां वटि सूफीज़म, तव्हां वटि मोहब्बत, तव्हां वटि बंदरगाह, तव्हां वटि गैस, तव्हां वटि पेट्रोल, तव्हां वटि कोयलो, तव्हां वटि ढंढूं, तव्हां वटि दरिया जेको हिमालय खां लही अचे थो, उन हिमालय खां वहंदड़ इन दरिया जो छोड़ तव्हां वटि, कुदरती छोड़। तव्हां वटि छा न आहे ऐं तव्हां सां कहिड़ो हशर कयो वियो? ऐं अफ़सोस इहो आहे त तव्हां सां उहो हशर को पंजाबियुनि कोन कयो आहे, मुहाजिरनि बि कोन कयो आहे, पठाणनि बि कोन कयो आहे, अमेरिका बि कोन कयो आहे, अंग्रेज़नि बि कोन कयो आहे, साम्राज्य बि कोन कयो आहे। कोन कयो आहे छो पियो चवां? छाकाणि के वण खे पे कुहाड़ी वढियो, ॿिए वण चयुसि तूं वढिजी पियो, चई आउं वढिजां इन करे पियो जो न कुहाड़ीअ में जेको गन पियल आहे उहो गद्दार गन मुंहिंजे वण मां कटियल आहे, उहो गन पियो मूंखे वढे, कुहाड़ी मूंखे कोन पई वढे। तव्हांखे वढे पियो सिंधी वॾेरो, सिंधी MNA,
सिंधी MPA, सिंधी मिनिस्टर, सिंधी कामोड़ो, सिंधी अमलदार, उहो ॾिन भरियल आहे पंजाब जे हुकुमराननि जो, MQM जे दहशतगर्दनि जो, मज़हबी इंतहा पसंदनि जो, आलमी साम्राज्य जो उहो गन इस्तेमाल पियो थिए। उहो गन इस्तेमाल थिए थो ऐं तव्हांखे वढे थो ऐं वरी तव्हांखे मुबारक ॾियणु अचे थो। अफ़सोस इहो कोन्हे जो गन तव्हां सां ज़ुल्म पियो करे, उहो गन तव्हांखे वढे वरी तव्हांखे मुबारकबाद ॾियणु थो अचे, सिंधियो मुबारक हुजनि, ऐं तव्हां वटि आयो आहियां, तव्हांखे शाबस हुजे, ऐं पाण वरी ताड़ियूं था वॼायूं, इस्तक़बाल था कयूं। उहो जेको गद्दार गन आहे जेको कुआड़ी में पइजी असांखे वढे पियो, उहो गन 5 साल जीअं वसंत चयो गुम थो थी वञे, ऐं पोइ 5 सालनि खां पोइ इलेक्शन में अचे थो ऐं चए थो फलाणे खान जे पुट जा तोर आहिनि 500 रुपया घोर जा। तव्हांजो अघु, मुंहिंजो अयाज़ लतीफ़ पलीजे जो अघु पीपुल्स पार्टी जे MNA वटि, वज़ीर वटि इहो आहे, हिन सहाफ़ी भाउरनि जो अघु इहो आहे, ऐं वकील आहियां मुंहिंजो अघु इहो आहे, पुलिस वारो आहे हुनजो अघु इहो आहे, को DPO आहे, को अवामी तरीक़े जो अॻुवान आहे हुनजो अघु इहो आहे। हुनजे घर अचिबो 500 रुपया तौर जा हुनजे पुट ते ॾिबी घोर, 1000 रुपयो शादीअ जी घोर ॾिबी, वॾेरे जो ॿार पूरो थियो। पाण छा चवंदासीं? अदा कहिड़ो आहे मुंहिंजे घर हली आयो। बस मुंहिंजे घर हली आयो, इहो कोन सोचींदासीं मुंहिंजे घर ते त कारे रंग जो लूसी कुतो बि रोज़ टुकड़ हली ईंदो आहे, पोइ हुन कारे कुते जी बि थोरा वञणु खपनि, उनखे बि शाबस ॾियणु खपनि। छा कयो आहे 40 सालनि खां लीगुनि ऐं पीपलनि, गदारनि, वॾेरनि, इक़्तिदारी पार्टियुनि, ज़ियाउल हक़नि, मुशर्रफनि, MQM पंजाब जे हुकुमराननि, सिंधी वॾेरे जे मदद सां तव्हांखे मुबारकूं ॾिनऊं त हुकूमत अची वई, बाबा ज़बरदस्त। हाणे रोज़ छा था कनि? पीपुल्स पार्टी छा चयो? पीपुल्स पार्टी चयो त असीं इक़्तिदार में ईंदासीं, असीं एंटी गेटर थल कैनाल एक्शन कमेटी जा सरबराह आहियूं, थल कैनाल जो कमु बंदि थींदो। थल कैनाल जो कमु बंदि थियो, ॿुधायो बंदि थियो? पीपुल्स पार्टी चयो हो, निसार खोड़े ऐं कायम अली शाह चयो देयर वुड बी नो फर्दर कट ऑन इंडस। सिंधु दरिया ते ॿियो को बि कट न लॻंदो। सिंधु दरिया कट माना न कैनाल्स निकिरंदो, न वाह निकिरंदो, न डैम ठहंदो। ऐं हाणे भाषा डैम लाइ पैसा रखिया अथनि। तव्हांखे चयूं त कराची में सिंधी शागिर्दनि खे दाख़िलाऊं मिलंदियूं, दाख़िलाऊं मिलियूं न। तव्हांखे चयूं कराची जी जेके मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि हुनमें तव्हांखे रोज़गार मिलंदो, रोज़गार मिलियो न। तव्हांखे चयूं त तव्हांजे ॻोठनि में तरक़ियाती कम कराईंदासीं, सिंधु दरिया ते पुलूं ठाहींदासीं। सिंधु दरिया ते का पुल कान ठही। थर में को कमु थियो? थर में लखे माण्हुनि जो ज़िलो आहे, उन ज़िले में का यूनिवर्सिटी कान ठही। मिठीअ में का यूनिवर्सिटी कान ठही सघी, का टेक्निकल इंस्टीट्यूट न ठही सघियो। मिठीअ में को पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट ठाहे सघियो थे। 4 साल गुज़री विया आहिनि तव्हांखे। 4 सालनि में मिठीअ में का अहिड़ी हॉस्पिटल ठाही अथव जो हिते हिननि सहाफ़ी भाउरनि तव्हांखे ही भेनरूं वेठियूं आहिनि, असांजी के माउ खे, असांजी के चाचीअ खे, के ॾाॾे खे, के नाने खे दिलि जो दौरो पवे त हुनखे डोड़ी मीरपुर ख़ास या दीवान मुश्ताक या आगा खान कराची या NICVD न खणी वञणो पए, हिते इलाज थिए। मिठीअ में का सिविल अस्पताल ठाहियूं। बाबा असीं आहियूं मुखालिफ़, असांखे छॾियो, अवामी तरीक़े छॾियो। तव्हीं ॿुधायो, पढ़ियल लिखियल माण्हू ॿुधाइनि, जेके जिम रहंदा आहिनि से ॿुधाइनि त बाबा मूंखे हथ मथे खणी जवाबु ॾियो, मिठीअ में को तरक़ियाती कमु थियो आहे, का अस्पताल, को इंस्टीट्यूट ठहियो आहे? कोन ठहियो।